अलैहि। हिंदुस्तान में हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो आहे, सैयद मोहम्मद गौस, वॾो आलिम हो। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी ऐं पाण गॾु पढ़िया हुआ। शाह वलीउल्लाह जो पुटु आहे शाह अब्दुल अज़ीज़। शाह अब्दुल अज़ीज़ ऐं सैयद मोहम्मद गौस गवालियार जे इलाइक़े जो हो, उहे गॾु पढ़िया हुआ पाण में हिकिड़े मदरसे में। ऐं सैयद मोहम्मद गौस वॾो आलिम आहे। उन पंहिंजे किताब में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, उहो किताब मूं वटि मौजूदु आहे। फरमाए थो त हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे वेहाड़ी। अॼुकल्ह मां सम्झां थो त हैदराबाद खां बि वॾो शहर आहे, पर उन ज़माने में जॾहिं सैयद मोहम्मद गौस जहिड़ो हो, उन ज़माने में नंढड़ो ॻोठु हो, वाहण हो। 4, 5, 8 के घर हूंदा, वधि में वधि 10 को घर आहे, नंढड़ो ॻोठु आहे। उन ॻोठ में हिकिड़ी कुरारी औरत रहंदी हुई, जंहिं कुरारी औरत खे बि का वाह कान हुई, अल्लाह खां सवा हुनजो सहारो कोन हो। हुन माईअ छा कयो जो सुट कती, उन सुट खे हथ सां वटे उहो बाज़ार में विकियईं, ऐं बाज़ार में विकण खां बाद में हुनखे 70 रुपया मिलिया। 70 रुपया उन ज़माने में वॾा हुआ। उहे 70 रुपया हिन पंहिंजे गंढ में ॿधी रखी छॾिया, इन नियत सां त मां मरां, वसियत कंदसि त मुंहिंजो कफ़न हिननि 70 रुपयनि मां वरितो वञे। पंहिंजे हथ जी कमाई आहे, हलाल जी कमाई आहे, पोरियो कयो अथमि, हथ सां सुट वटियो अथमि, उहो विकिणी पैसा कमाया अथमि, इन मज़ा मूंखे पैसा जेके मिलिया कफ़न ते मां इहे इस्तेमालु कंदुसि। ख़ुदा जो शान, माई वेचारी वटि 70 रुपया पिया हुआ। उनजे पाड़े में हिकिड़ो ग़रीब रहंदो आहे, राति खाए त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाए त राति कोन्हे, बच्चा बुख मरनि, पाण ग़रीबी हाल में कमाए कमाए बेख निकिरी वई, पर हुनजी पूरती कान पई पवे। उन कुरारीअ खे ख़्यालु थियो त हे मिस्कीन बुख थो मरे, मां वरी 70 रुपया पंहिंजे कफ़न लाइ रखी छॾिया, छो न इनखे 70 रुपया वाट अल्लाह जे उधारा ॾियां, कर्ज़ तोड़ ॾियां, ऐं वसियत कयां त तोखे ख़ुदा तौफ़ीक़ ॾे त पैसा मोटाए ॾिजांइ, इहे मुंहिंजे कफ़न जा आहिनि, इहे 70 रुपया तोखे ॾियां, थी वञी कारोबार कर, अल्लाह तोखे बरकत ॾींदो। सुभान अल्लाह। माई इहा नियत करे उहे पैसा 70 रुपया खयईं, सिधी हुनजे घर वई, बाबा फलाणा पाड़ेसरी, तूं मुंहिंजो पाड़ेसरी भाउ आहे, ही 70 रुपया मां तोखे वाट अल्लाह जे फी सबीलिल्लाह बतौर कर्ज़ हसना थी ॾियां, ऐं जॾहिं तोखे थियनि त मूंखे मोटाए ॾिजां। 70 रुपया उन ज़माने में वॾा हुआ। तूं हिन मां वापार कर, गुज़र सफ़र, कुतो जा बच्चा खाईंदा, मूंखे दुआ थींदी, तो ते मां इहो कर्ज़ रखां थी, पर थियई त ॾिजां, जे न थियई त तोखे माफ़ आहे। सुभान अल्लाह। हुन वीचारे चयो, अम्मा तुंहिंजी महिरबानी, शुक्रिया, मां हिन मां वापार कयां थो, अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾींदो, मां तोखे मोटाए ॾींदुसि। हुन 70 रुपया वरिता। शाह गौस मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हुन वञी गिदरनि जो वापार कयो, का वारी वञी वरितई। अल्लाह जो शान, हुनखे एतिरो फ़ाइदो थियो जो चंद ॾींहंनि जे अंदरि लखापति थी वियो। वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, उन 70 रुपयनि मां हिन वटि लखूं रुपया थी विया। लख रुपया जो थिया त उहो ॻोठु छॾियईं। हाणे लख रुपया ॿाहिराड़ी में किथे इस्तेमालु करे, कंहिं वॾे शहर में हलियो हुयो, उते कोठियूं, वापार, धंधा। हिन खां कुरारी विसरी वई त जंहिं मूंखे 70 रुपया ॾिना हुआ हुनखे वापसि बि करणा आहिनि। हज़रत सैयद मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त काफ़ी अरसे ताईं हुनखे कुरारी यादि कान रही आहे, के 10-15 साल गुज़री विया, वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, लखा रुपया हिन वटि जमा थी विया। 10-15 साल खां हिनखे ओचितो ख़्यालु आयो, हेतिरी मंज़िल ते अल्लाह पहुचायो आहे, पर माईअ जे हथां इन 70 रुपयनि जे एवज़ में मां लखापति थियो आहियां। कुरारीअ जी त जाचल हा, अलाए मुई अलाए बची। यकदम रवानो थियो, उन वॾे ॻोठ मां वेहाड़ी आयो, पाण सां चेक खयो आयो। अॼुकल्ह पाण चवंदा हूं चेक, उन ज़माने में हुनखे चवंदा हा हुंडी। उहा हुंडी हिन सां का 2-3 हज़ारनि जी खीसे में आहे, नक़द पैसा साण हन। उन ॻोठ में घोड़े ते चढ़ी आयो। अचण सां पुछा कि बाबा फलाणी कुरारी, चई बाबा हाणे हाणे अधु कलाक थियो आहे, वीचारी गुज़ारे वई आहे। चई अल्हम्दुलिल्लाह, हुनजो मूंॾे कर्ज़ हो, 70 रुपया कफ़न जा हा, हाणे मरी विया, अञा दफ़न बि कान थी आहे, मां शरीक थियो आहियां। हाणे जेको बि दफ़न जो, कफ़न जो, क़ब्र जो, कांधे जो ख़र्चा सभु मुंहिंजे मथां आहे। माई बेवाह हुई, हुनजो ओही न को वाही,
लाश पियो आहे वेझो अचे ई कोन पियो। ही सेठ माण्हू जो पहुतो मज़दूरनि खे पैसा ॾे बाबा क़बर खणो, पैसा ॾिनई कफ़न वठी अचो, कफ़न वठी आया, माण्हू तयारु थी विया, ख़ल्क गॾु थी वई। माईअ खे जॾहिं क़ब्रिस्तान में लाहिण जो टाइम आयो सभु कहे चयो बाबा हिन जो वारस केरु आहे, क़बर में केरु आहे? धारी औरत खे हथ केरु विझे, को हुन जो माइटी कोन हुजे। सैयद मोहम्मद गौस लिखे थो उन सेठ चयो त मां हिन जो हा कर्ज़ी, 70 रुपया मूंखे ॾिना हुई, मां करोड़पति थी वियो आहियां, हाणे हिन जो पुटु बि मां आहियां, वारस बि मां आहियां, क़बर में मां थो लाहियांसि, मूंखे जो त लाश खे अंदरि सुम्हारिया। पाण क़बर में लथो, जनाज़ो हिन जे हवाले कयूं, सामीअ में सुम्हारियऊं, माईअ जो मथां सिरूं बिरूं वराए हेठि जो निवड़ियो पियो हो उहो जेका चेक हो हिन जे खीसे में सो ठिकरी पियो। सम्झो था हुंडी जेका हुई हुंडी उहा हेठि क़बर में किरी पई, हिनखे ख़बर ई कान पई। क़बर वराए ठीकु ठाक करे मथां विटी भरे दुआ घुरी जंहिं महिल अॻिते रवाना थिया खणी खीसो निहारे त खीसो ख़ाली लॻो पियो आहे। दिल जी ॻाल्हि दिल में चङा 70 रुपया कुराड़ीअ खे में त 3000 मुआरा बि खयूं हुई घर जो। सम्झो था हाणे फ़ैसिलो इहो कई त ॻोठ मां वञा, माई जे घर वञा, उते हथ सवा कबा 4 माण्हू ईंदा, सिज लहे सभु को हयो मयो टरंदो, वरी क़बर खोटिया पैसा त कढा पंहिंजा। हज़रत मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था सिज लहण खां बाद में माईअ जा वारस त हुआ कोन, सभु हलिया विया। हिन पंहिंजो घोड़ो हिकिड़े वण सां ॿधो आहे, कोडर खणी अकेलो झंग मां अची करे सिधो क़ब्रिस्तान जे हवाले थियो। क़बर माई जी खोटई, क़बर खोटे खोटे जंहिं महिल अंदरि सामी में पहुतो आहे त उहो चिठी पई आहे, उहो चेक पियो आहे, हुंडी पई आहे, हुंडी त खयई पर सामी ख़ाली आहे, माई आहे ई कान का। बड़ा 2 कलाक थिया या 3 कलाक थिया, हाणे लाशो पूरे विया हो, माण्हू आहे कोन, काॾे वियो? हेठि निवड़ी हेठि थी करे वाझई, सॼी सामी ख़ाली आहे, का शइ नज़र कान पई अचे। सामी त ख़ाली हुजे पर सामीअ जे सेरांदीअ खां हिकिड़ो दरवाज़ो ठहियो पियो आहे, उन दरवाज़े खां जो अंदरि निहारे त सुभान अल्लाह अजीब नज़ारो लॻो पियो आहे, क़बर आहे कान का, जहान ठहियो पियो आहे। बेहतरीन बागात हन, बेहतरीन हिंदोरा हन, बेहतरीन बिल्डिंगूं हन, आला दर्जे जो बल्फ बत्तियूं लॻियूं पियूं आहिनि। उन बाग जे अंदरि हिकिड़ो पार्क आहे, पार्क में पींघो आहे, उन पींघे ते उहा कुंवारी नौजवान बणी वेठी आहे, उनखे हूरू लोॾे रहियूं आहिनि। हिनखे ॾिसी चई बाबा हलिया हलिया हलिया, ही अंदरि जो वञे, कुरारी खे चई मूं त तोखे क़बर में दफ़न कयो हो, चई क़बर खां पोइ अल्लाह मूंखे ही जहान ॾिनो आहे, कहिड़े अमल जे करे? चई ॿियो अमल हुयो ई कोन, तोखे कर्ज़ ॾिनो हुम, कर्ज़ जे करे अल्लाह मूंखे जन्नत ॾिनी आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चारिया, तोखे मूं वाट अल्लाह जे ॾिनो हो कर्ज़, ग़रीब समझी मिस्कीन समझी पंहिंजे कफ़न वारा पैसा बि तोखे ॾेई छॾियां, पोइ अल्लाह मूं ते राज़ी थियो त तो मुंहिंजे बाने ते रहम कयो आहे, मां रब तो ते रहम थो कयां। मुंहिंजो ॿियो को बि अमल कोन हो, बसि इहा तोसां जेका वाट अल्लाह जे नेकी कई हुयमि, उन जे एवज़ में अल्लाह ताला क़बर मां फेराए मुंहिंजे क़बर खे जन्नत जो बाग़ बणायो आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह थो लिखे त 2 मिंट या 3 मिंट गुज़रिया, माईअ सां गुफ़्तगू कयई त हिकिड़ी घंटी वॻी, टन आवाज़ थियो, हेॾे होॾे निहारी, अलाए छा जो आवाज़ थियो, चुप करे वेही रहियो। वरी 2-3 मिंट माईअ सां ॿी गुफ़्तगू कयई, वरी ॿियो दफ़ो घंटी वॻी, टन जो आवाज़ थियो। हिन वरी सोचो ही साॻे टाइम ते ऐं साॻियो आवाज़ पियो अचे, नज़र त का शइ कान थी अचे। वरी 3 मिंट ॿिया गुज़रिया हूंदा, वरी 3 घंटी वॻी आहे। जंहिं महिल 3 घंटी वॻी त कुरारी खे चई ही घंटी छाजी थी वॼे? टन 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 3 दफ़ा आवाज़, वक़्फ़े वक़्फ़े सां थोरे थोरे टाइम ते साॻे टाइम ते थो थिए। माई चयो त ही जहान ॿियो आहे, जेको तूं जहान छॾे आयो आहे सो ॿियो जहान आहे, मथे जहान में 100 साल गुज़रंदो आहे, हिते घंटी वॼंदी आहे। हाणे दुनिया जे जहान में 300 साल गुज़री विया आहिनि, इहे 3 घंटियूं 300 साल जूं वॼी चुकियूं आहिनि। हुन चयो मुंहिंजो वापार ॿाहिरि आहे, घोड़ो ॿाहिरि आहे। माई थी चए ॿाहिरि न वञ, जा ॾुखियो थींदे, मथे 300 साल गुज़री विया थी, हिते अल्लाह जे अमर सां 3 घड़ियूं गुज़री वयूं आहिनि। चई चरी थी आहे छा, मां हाणे आयो आहियां?
जे हाणे माणे जी ॻाल्हि कान्हे ॿाहिरि न वञा ॿाहिरि वेंदे ॾुखियो थींदे जे भली ॾुखियो थिया घोड़ो ॿधी आयो आहियां कोठी छॾे आयो आहियां कारखानो छॾे आयो आहियां वापार छॾे आयो आहियां हाणे त आयो आहे 3 मिंट गुज़रिया तूं बि का चरी आहे 300 साल गुज़रिया अल्लाह जो शान माईअ जो चवण न वरितई ख़ुदा खे मंज़ूर हो ॿाहिरि निकितो क़बर खां ॿाहिरि आयो त ॻोठ जो नक्शो ई तब्दील थियो पियो आहे जंहिं जाइ ते 10-15 घर हुआ उन जॻह ते वॾो हैदराबाद खां शहर ठहियो पियो आहे जंहिं रस्ते सां वञे ख़बर कान पवे माण्हू खां पुछा कंदो अचे अबा कुरारी हिकिड़ी मरी वई हुई हिकिड़े हमराह घोड़ो ॿधो हो उहो सुधेव थो माण्हू चन चरियो थियो आहे कहिड़ी कुरारी मरी वई हुई कहिड़ो घोड़ो वरी हुन खां पुछे बाबा हिते कुरारी मरी वई हुई घोड़ो ॿधल हो हिकिड़ो माण्हू हो फलाणी जॻह ते अरे चरियो थियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त शाह मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उनखे मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ वटि वठी आया शाह साहिब हिन खां हवाल वठो अलाए छा थो चवे शाह साहिब चयो चरनि वारियूं ॻाल्हियूं न कर जो कुझु तुंहिंजे मथां गुज़रियो आहे सो वाक़ियो ॿुधाए उन सॼो वाक़ियो ॿुधायो शाह अब्दुल अज़ीज़ फरमाए थो ॻाल्हि सची आहे असांजा अब्बा ॾाढा पर ॾाढा ॻाल्हियूं कंदा हुआ किताबनि में लिखियो पियो आहे त हिकिड़ो माण्हू गुम थी वियो हो घोड़ो ॿधी वियो हो कुरारी औरत जे जनाज़े में वियो हो उनजी का ख़बर कान कई बराबरि उनखे 300 साल गुज़री विया आहिनि पर हाणे तूं हिन मुल्क में न रहो माण्हू तोखे पागल बनाए छॾींदा मां तोखे इजाज़त थो ॾियां रवानो थो कयां तूं मदीने पाक हलियो वञ अल्लाह ताला तुंहिंजो उन जॻह ते गुज़ारो करे छॾींदो मालूम थियो त ही जहान ॿियो आहे हू जहान ॿियो आहे हिते जा हकाम ॿिया आहिनि हुते जा हकाम ॿिया आहिनि हिते जो कफन उते पहुचंदो आहे हितां जी नेकी उते पहुचंदी आहे हिते जी दुआ उते पहुचंदी आहे हिते जो अमल उन जॻह ते पहुचंदो आहे जेका बि दुनिया में नेकी कई वेंदी आहे अल्लाह ताला उन